बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंसान ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु थोरो ईंदो आहे पोइ उन जी ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरंदा आहिनि त मां इम्तिहाननि में आहियां। हालांकि ॾुखियो वक़्तु अची वरी हलियो बि वञे थो, असां उनखे इम्तिहान सम्झंदा आहियूं, पर इम्तिहान एॾा ॾुखिया हूंदा आहिनि, ज़ाहिरी बातिनी इम्तिहाननि खां अलाह पाक माफ़ी ॾिए। वरी इम्तिहाननि जो हिकिड़ो तरीक़ो ॾिसिजे त ग़रीब सदाईं इम्तिहाननि में आहे। जेको मज़दूर तबिको आहे, अगरि उन जा हालात ॾिसजनि त उहो 12 महीना इम्तिहाननि जो शिकार आहे। हिकिड़ो मज़दूर हुयो, उहो डेली सुबुह जो चांवरनि जी मानी हिकिड़ी घरों पचराए चांहि पी घरां निकिरी वेंदो मज़दूरीअ लाइ साइकिल ते, ऐं जेके 200, 250, 300 शायदि उहो पंहिंजे घर ख़र्च लाइ ॾेई वेंदो हुयो। छो जो सॼो ॾींहुं उनजे घर जो राशन वग़ैरह, मंझंदि जी मानी या वरी राति जी मानी उहो पंहिंजे घर में इहे ॾेई वेंदो हुयो। उहो 5 रुपया ॾेई हलियो वियो पंहिंजे कमुकार ते। सॼो ॾींहुं उन वीचारे कमु कयो। हिन जे वञण खां पोइ कलाक ॿिनि खां पोइ उनजी हिकिड़ी नंढड़ी धीअ हुई, उनखे दस्त उल्टियूं थियूं। उनजी घरवारी हाणे छा करे, ॾींहुं गरम बि अहिड़ो हुजे जो गर्मी चवे त अॼु न थियां त कॾहिं थिया। कपिड़ो पुसाए आलो करे नंढड़ीअ खे उहो वेढ़े 1 किलोमीटर ताईं बस स्टॉप परे हुजे, उहा औरत पंहिंजे ॿार खे खणी शहर वञे पई। उते वञे 2-5 मिंटनि में वरी उहो कपिड़ो सुकी वञे, छो जो झोला हुजनि घणा, वरी को नलको ॾिसे, को वाटर ॾिसे, वरी उन मां कपिड़ो पुसाए वरी नंढड़ीअ खे वेढ़े। नंढड़ीअ जी हालति ख़राबु थींदी पई वञे। हीअ वञी बस स्टॉप ते पहुती, हीअं ॾिसे त किथे बि का सुवारी नज़र कोन थी अचे। बस त परे जी ॻाल्हि आहे, पर का बि सुवारी ॾिसण में कोन थी अचे। अलाह खे ॿाॾाई, मौला का सुवारी ॾे त नंढड़ीअ खे पहुचायां। कुझु टाइम खां पोइ सुज़ुकी आई, जंहिंमें हिकिड़ो कुराड़ो वेठो, हिकिड़ो नौजवान गाॾी हलाए पियो। हिन हथु ॾिनो, सुज़ुकी उते बीठी, हीअ चढ़ी शहर ॾे वञे पई। स्टॉप ते उते जिते सुज़ुकी वारनि खे वञिणो हुयो त सुज़ुकी वारा बीठा, उन्हनि चयो त असां हेॾे वेंदासीं। औरत खां पुछियो तूं काॾे वेंदो? हुन चयो मुंहिंजे नंढड़ीअ खे दस्त उल्टियूं थियूं आहिनि, मां हॉस्पिटल वेंदुमि। उन कुराड़े चयो त तोखे उते छॾे था अचूं। उहो कुराड़ो वियो सिधो हॉस्पिटल जी गेट ते, हिननि खे माना लाहे। पर वरी कुराड़े सोचियो त औरत अकेली आहे, थी सघे थो हिन जी अंदरि हेल्प थिए या न थिए। उहो कुराड़ो बि हिन सां गॾिजी वियो। उते वञी डॉक्टर खे उन्हनि जी तबियत ॾेखारे ऐं उनखे ड्रिप लॻी। सुज़ुकी वारे किरायो बि न वरितो। वापसी महिल उन कुराड़े उनखे 100 रुपयो ॾिनो औरत खे। उहा औरत दवा बवा कराए वरी शाम जो घर पहुती। सॼो ॾींहुं ॿार मानीअ जे इंतज़ार में, कुझु खाइण जे इंतज़ार में। उन मज़दूर जो घर हो, सॼो ॾींहुं वीचारा तड़पिया इंतज़ार में बुख ते। शाम जो हीअ आई त कुझु पैसा हिन वटि बचा ई कुझु कोन हा। ॿारनि खे आसरो ॾेई वरी वेंजारे सिंजारे गर्मीअ मां बिजलीअ जो पखो हलाए वरी वेही रही। त कुझु माना घर में हुजे त कुझु हिननि खे पचाए खाराए न। हिननि जो वक़्तु त इहो सॼो ॾींहुं गुज़रियो, राति जो हीअ सुम्ही पिया बुख ते। कुझु नेम बेहोशी जी हालति में ॿारनि जी तबियत थी वई। होॾां हू मज़दूर बि ड्यूटीअ तां लथो, सेठ खां पैसा थो घुरे। सेठ चयो त सुभाणे, अॼु पैसा कोन्हनि। हीअ बि ख़ाली हथे आयो रस्ते ते त हिन जी साइकिल पंचर थी पई। काफ़ी टाइम ताईं साइकिल खे हिन पंधांदो, राति जो देरि थी वई हिनखे। हीअ कुझु पकोड़ा उतां वतियूं आयो, अची घर सॾु कयईं। पंहिंजे पुट जो नालो वठी सॾु थो करे, पंहिंजी धीअ जो नालो वठी सॾु थो करे। दरवाज़े ते दरवाज़ो बंदि आहे। आख़िर पंहिंजी घरवारीअ जो नालो वठी सॾु थो करे। दरवाज़े जी सोराख़ मां ॾिसे थो त कोई ॾिसण में कोन थो अचे, ऊंधे बि आहे। साइकिल बीहारे दरवाज़े जे मथां चढ़ी वियो। ॾिसे थो त सभु निंड पिया आहिनि। उथारे थो, पंहिंजी घरवारी खे उथारियईं। ख़ैर त आहे, छा आहे मसइलो आहे, पर उहा बि नेम बेहोशी वारी हालति में आहे। आख़िर पाणी खणी अची हिननि जे मुंहं ते छंडा हयईं। छा मसइलो आहे? चए पोइ सॼो ॾींहुं बुख ते हासे, ॿार बुख ते बेहोश थी विया। छो? तव्हांखे पैसा त ॾेई हुयमि। चयो नंढड़ीअ खे दस्त उल्टियूं थियूं, हुनजे करे मां खणी वियुमि हिनखे इस्पताल। हुन ॿारनि खे उथारे पकोड़ा 1-2 खाराए। बहरहाल दोस्तो, इम्तिहान जी ॻाल्हि ते आयुमि। हिननि जो वक़्तु पोइ अॻिते कीअं बि गुज़रियो अलाह ॼाणे थो। इम्तिहान इहे बि आहिनि।
हिन तव्हांखे कहाणी ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त शायदि मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन लाइ फ़रमायो आहे त मज़दूर जी पघर सुकण खां अॻु में उन जी मज़दूरी उनखे अदा कयो। उन वटि को बि पैसो रखियलु न आहे हूंदो, जेको थियो ई मज़दूर ॾियारीदार मज़दूर सुबुह जो वेंदो कमाइण, मंझंदि जो राति ताईं कमाईंदो, राति जो पैसा आणींदो त उन जा बचा खाईंदा। ऐं ठेकेदार जेके वॾा वॾा कंस्ट्रक्शन जा कमु कंदा आहिनि, घर ठाराईंदा आहिनि या जेके बिल्डिंगूं ठाराईंदा आहिनि, उन्हनि जो कमु छा हूंदो आहे, बाबा मुंहिंजो ठीके जो कमु आहे, माना मां हिसाबु किताबु ख़मीस ते कंदुसि, जुमो बंदि हूंदो, सॼो हफ़्तो जेको मज़दूर इंतज़ारु थो करे उहो खाए किथां, कंहिंखां वठे, उनखे छा नथो खपे। मुंहिंजे हुन ठेकेदारनि खे जेके कंस्ट्रक्शन जा कमु था कनि, जेके मज़दूर खां मज़दूरी जो कमु था वठनि, त उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजे हाल खे न ॾिसो, तव्हां पंहिंजे घर ॾे न ॾिसो, तव्हां मज़दूर जी हालति ॾिसो, उन जे घर ॾे ॾिसो त उन वटि छा हूंदो। जेको पंहिंजी साइकिल खे पंचर हलाइण जेतिरा पैसा बि उन वटि कोन्हनि, उन जे घर जी कंडीशन कहिड़ी हूंदी, उनखे बि नंढा बचा हूंदा, उन्हनि जे दिलनि में बि के ख़्वाहिशूं हूंदियूं त बाबू असांजे लाइ कुझु आणींदो त असां खाईंदासीं। उन्हनि खे हिकु ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ जेके परेशान आहिनि, ऐं ठेकेदार त आराम सां चई छॾे थो त बाबा तव्हांखे ख़मीस ते हिसाबु मिलंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक तव्हांखे ॾिनो आहे, तव्हां पंहिंजे जॻहियुनि जो कमु था करायो, बिल्डिंग जो कमु था करायो, रोड जो कमु था करायो, कुझु बि कमु, तव्हां वटि पैसो आहे, तव्हां एतिरो कंदा कयो, मज़दूर खे शाम जी ॾियारी ॾींदा कयो त जीअं उन जा बच्चा बुख न मरनि, उन जा बच्चा बेहोश न थियनि, उन जा बच्चा हिन आसिरे में हूंदा आहिनि त असांजो कमाइण वारो जेको वियो आहे उहो आणींदो त असां ज़रूरु खाईंदासीं। उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे, मासूम ॿारनि खे, घर वारनि खे इहा ख़बर कोन्हे जो ठेकेदार अॼु उनखे पैसा कोन ॾींदो। सो वक़्तु फिरंदे देरि कोन्हे, तव्हां ठेकेदार आहियो, ज़मीनदार आहियो, अरबपति आहियो, अगरि तव्हां मज़दूर जी मज़दूरी टाइम ते अदा न कंदव त देरि कोन लॻंदी तव्हांखे मज़दूर थियण में। मां को नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि, तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।